वफ़ाक़ी हुकूमत पारां पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध खां पोइ सॼे मुल्क जियां गुलाब लिगारी जे रहवासियुनि में बि कावड़ जी लहर छायल आहे। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे अब्दुल गफ़ार लिगारी। जी, पूरे मुल्क जी गुलाब लिगारी में भी तेल जी क़ीमतुनि में वाध बाद हितां जे माण्हुनि में इंतहाई सख़्त कावड़ जी लहर छायल है। उन हवाले से अचो तो गुलाब लिगारी वासियुनि जा वीचार ॿुधूं तो तेल जी क़ीमतुनि में वाध बाद हुननि जो छा चवणु आहे। 230 रुपया लीटर तेल थी वियो आहे। हाणे किथे ग़रीब माण्हू पहुचत आहे कोन, मोटर छॾे हाणे कंहिं साइकिल ते चढ़ूं, अहिड़े 100 वरिया जा माण्हू केॾां वञूं। 70-80 रुपया वारो पेट्रोल 215 रुपया लीटर थी वियो। हर हफ़्ते 30 रुपया 20 रुपया 30 रुपया हर हफ़्ते पे चढ़े जो 215 रुपया थी वियो आहे। असीं 100 रुपये पेट्रोल भराए घर भी कोन था पुॼी सघूं। असांजा ॿार बीमार घसनि में पिया आहिनि। असीं केॾा जेको असां सां ग़रीबनि सां एतिरो ज़ुल्म आहे जो अंदाज़े खां ॿाहिरि। वादा पेट्रोल चढ़े थो, दुकान वारा चवनि था पेट्रोल चढ़ी वियो, असांजो को बि ॾोह कोन्हे, मथां जो गवर्नमेंट जो इहो फ़ाइदो आहे। असां गवर्नमेंट खे अपील था कयूं महिरबानी करे सस्ताई कई वञे, जो ग़रीब माण्हुनि खे जीअण जो हक़ ॾियो वञे। पेट्रोल जी हर हफ़्ते ते जेको वाध पई थिए, 30 रुपया 40 रुपया वाध पई थिए। हाणे केतिरो असीं ग़रीब माण्हू पूरी करियूं, किथां पूरी करियूं। का असांजो को ज़रियो त ॿियो आहे कोन। असां वटि इहे जेके असां सीड़ाए गाॾियूं वरितियूंसीं, हाणे उहो पेट्रोल महांगा, किराया त असांजा आहिनि ई कोन। पेट्रोल महांगो थी वियो आहे, 213 रुपया लीटर थी वियो आहे। ग़रीब मिस्किन माण्हू किथां पूरी करूं, बचड़े वाल माण्हू। गुलाब लिगारी वासियुनि जो चवणु आहे त हुकूमत तरफ़ां जेको 10 ॾींहंनि जे अंदरि 30 रुपया पेट्रोल जे मसनूआत में फ़ी लीटर ते इज़ाफ़ो कयो वियो। उन सां आवाम ते वॾो भार पियो आहे। महांगाई वधी वई आहे। अटे खंडु चांहि ऐं गैस जे अघनि में पिणु वाध अची वई आहे। हुननि जो मुतालबो आहे त गवर्नमेंट खे खपे त फौरी तौर ते को हुननि खे रिलीफ फ़राहम करे। जी।